बैराज वटि मथों वकिरो 4,88,820 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। हेठों वकिरो 4,38,390 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी बैराज वटि मथों वकिरो 2,74,129 क्यूसेक, हेठों वकिरो 2,61,399 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं त सिंधु दरिया में पाणी जे वकरनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। सखर बैराज वटि मथों वकिरो 4,88,820 क्यूसेक कयो वियो आहे। हेठां वकिरो 4,38,390 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी बैराज वटि मथों वकिरो 2,74,129 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 2,61,399 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अवां खे सिंधु दरिया जे वकरनि जे हवाले सां आगाह करे रहिया आहियूं त सखर बैराज वटि मथों वकिरो 4,88,820 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। हेठां वकिरो 4,38,390 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथों वकिरो 2,74,129 क्यूसेक ऐं हेठों वकिरो 2,61,399 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सिंधु दरिया में पाणी वकरनि जे हवाले सां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त सखर बैराज वटि मथों वकिरो 4,88,820 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे।